अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आऊं आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था खरड़ा खां नबी बख्श हुजण जी रिपोर्ट मुताबिक़ खरड़ा में पाणी जे आलमी ॾियारे जे हवाले सां फलाही तंज़ीमनि साफ़को ह्यूमन एपल ऐं यूनिसेफ पारां पाणी सिहत आहे उन हवाले सां रैली कढी वई। रैली अब्दुल्ला प्राइमरी स्कूल खां फारूक आज़म चौक ताईं कढी वई। रैली में सियासी समाजी अॻवाननि, शागिर्दनि ऐं औरतनि वॾे तादाद में शिरकत कई। उन मौक़े ते स्कूल जे ॿारनि ऐं अॻवाननि पहलवान अब्दुल जब्बार फुल, उस्ताद महबूब फुल, उस्ताद आलम फुल, मुर्तज़ा फुल, अब्दुल मनान सुमरो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त पाणी इंसाननि समेत हर साह वारी शइ लाइ तमामु ज़रूरी आहे। पाणी जे आलमी ॾियारे जे हवाले सां हीअ वाइदो करणु घुरिजे त पाणी खे ज़ाया न कंदासीं, साफ़ सुथरो पाणी इस्तेमालु कंदासीं ऐं हर मुमकिन कोशिशि कंदासीं त जंहिं घर में पाणी न आहे उते साफ़ पाणी मुहैया कयो वेंदो।